सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी असभ्या जीव ॾिसंदा आहियूं। पैदा सभु साॻे नमूने थींदा आहिनि ऐं घर में तक़रीबन सभु खे हूंदा आहिनि। कोई पंहिंजो घर बणाईंदो आहे, को घोंसलो बणाईंदो आहे, कोई ॿेर में रहंदो आहे, कोई कहिड़े तरीक़े सां, कोई कहिड़े तरीक़े सां। पर असां इंसान ॾिसंदासीं असांजो घर अलॻि हूंदो आहे। असांजे घर में असां सभु मान ऐं मर्यादा सां रहंदा आहियूं। ॿिया जीव जेके बि आहिनि पंहिंजे घर में पैदा थिया माउ पीउ खां ऐं थोरे वक़्त खां बाद पंहिंजो घर छॾे करे पंहिंजो अलॻि वञी वसायो। वरी शायदि हिक ॿिए जो पतो बि न हूंदो ऐं शायदि इन करे ॾिसंदासीं उहे किथे फासंदा बि आहिनि, किथे ग़ुलाम बि बणिबा आहिनि ऐं किथे ॿधल बि हूंदा आहिनि। पर असां इंसान पंहिंजे घर के सभु कुझु ॾिसंदा आहियूं। असां पंहिंजे घर बणाईंदा आहियूं। सभ खां पहिरीं घर आहे त असांजा सभु रिश्ता नाता आहिनि। माउ पीउ, घोट कुंवार, ॿार, भाउ भेण, चाचा मामा, मासियूं मासात, नाना नानियूं, मामा मामियूं, उनजी औलाद, अलाए केतिरा असांजा सभु रिश्ता हूंदा आहिनि ऐं हर हिकु रिश्ते सां असांजी अलॻि अलॻि मान ऐं मर्यादा हूंदी आहे। हर कंहिं लाइ अलॻि अलॻि हिसे सां पंहिंजी इज़त हूंदी आहे ऐं हर हिकु सां खाइणु विहणु उथणु पीअणु उहो सभु मान मर्यादा सां इज़त वारे माहौल में हूंदो आहे। ऐं उते सभ खां वधि असांजी नज़र ऐं असांजी नियत उहा तक़रीबन साफ़ ऐं पौधा रहंदी आहे। तंहिंजे करे असांखे मान मर्यादा इज़त शान मान सभु कुझु पंहिंजे घर में सेखारियो वेंदो आहे बचपन खां ई। ऐं उहा जेके असांजा हिक ॿिए सां रिश्ता ऐं नाता हूंदा आहिनि उहे असांखे सभिनी सां जोड़े करे रखंदा आहिनि ऐं पोइ असां सभु हिक ॿिए जा दुख सुख जा साथी बणिजी वेंदा आहियूं। वरी अॻिते हली करे असांजी दोस्ती वधंदी आहे। अॻिते हली करे असांजो कारोबार सभु कुझु अॻिते ईंदो आहे। सभु असां हिक ॿिए जा साथी बणिबा आहियूं। तंहिंजे करे जेकॾहिं घर आहे असां में सभु मान मर्यादा इज़त इख़लाक़ किरदार करेक्टर सभु कुझु आहे। जेकॾहिं घर न हूंदो ठिकानो बि न हूंदो को सेखारींदो आहे। ॾिसां माण्हू हूंदी आहे असां उहो रखंदा आहियूं। शेर असां हिकिड़ो मंदरु रखंदा आहियूं ऐं असां सभु चाहींदा आहियूं असांजो घर मंदरु हुजे। असां सभु चाहींदा आहियूं असांजो घर मंदरु हुजे। मंदरु इन करे असांजो घर प्यार ऐं मंदर वारो हुजे। मंदर जो मक़सदु इहो न आहे असां कोई उते ओतिरा पुस्तक ओतिरी कोई किताब रखी करे ओतिरियूं मूर्तियूं रखी करे सभु वेही करे पूजा कयूं। उहो मक़सदु न आहे। मक़सदु आहे असां पंहिंजे घर में मंदर जूं ख़ूबियूं खणी करे अचूं, मंदर जूं चङाइयूं खणी करे अचूं।
ऐं मंदर जूं जेके सभ खां वधीक चङायूं हुजूं नी केतिरी खूबियूं हूंदियूं नी जेतिरियूं बि ॾिसूं मंदर असांखे सभिनी दुखनि दर्दनि बीमारियुनि खां परे कंदो आहे सुखनि सां भरींदो आहे पर जेके असां गुण खणंदा आहियूं ॿ गुण तुंहिंजा मेन हूंदा आहिनि मंदर हिकु प्यार सेखारींदो आहे ॿियो निफ़रत ख़तमु कंदो आहे इन करे असां मंदर में वेंदासीं जेतिरी संगत वेठी हूंदी असां ॾिसंदासीं बि न भई जिते जॻह पई हूंदी असां उते वेही रहंदासीं इहो न किथे रिश्तेदार वेठो आहे दोस्त वेठो आहे साथी वेठो आहे जिते बि आहियो असां वेही करे मालिक जे साम्हूं वेही रहंदासीं तंहिंजे करे मालिक जे असांजो घरु आहे सभु रिश्ता नाता अलॻि अलॻि आहिनि असां सभु गॾिजी करे पाण में वेहूं सभु हिकु जहिड़ा हुजूं कोई फ़र्क़ु न हुजे सभ खां पहिरीं असांखे मंदरु प्यार ऐं मोहबत सां वेहणु सेखारींदो आहे ऐं ॿी ॻाल्हि मंदरु असांखे निफ़रत खे ख़तमु करणु सेखारींदो आहे असां मंदर में वञूं कोई शख़्स प्रसाद हलाए खड़ो बेशक उन सां असांजी केतिरी बि दुश्मनी हुजे उन सां मुंहुं न ॾिसणु चाहियूं ईअं लॻे उनजे खाधे खे हथु लॻल बि असांजे लाइ चङो न हूंदो पर मंदर में अगरि प्रसाद हलाए बि थो असां उनखां प्रसाद वठंदासीं घड़ी खनि न सोचींदासीं त मां हिनखां प्रसाद न वठां ऐं हू बि जंहिं ॿियनि खे जंहिं प्यार सां प्रेम सां प्रसाद ॾींदो असांखे बि साॻे नमूने ॾींदो यानी मंदरु निफ़रत खे मुकमिल नास कंदो आहे जेकॾहिं इहे ॿ चीज़ूं असांजे घर में हुजनि हिकु असां सभु प्यार सां रहूं ॿियो कंहिंजे लाइ निफ़रत या द्वैत भाव हुजे ई न त पोइ असांजो घरु सदाई स्वर्ग वांगुरु रहंदो आहे असां सभु देवियूं ऐं देवता थी रहंदा आहियूं पंहिंजे घर खे ऊचो करे रखंदा आहियूं